सिंधी ॿोली जे नामियारे लेखक ऐं तालीमदार गुल मोहम्मद सूमरो जे कहाणियुनि वारे किताब अणपूरी ख़्वाहिश जी महवरती तक़रीब बहार फाउंडेशन जे ताउन सां मुंहिंजी अमड़ पब्लिक लाइब्रेरी कराची में थी। तक़रीब में डॉक्टर शेर मेराणी, एबी सदा लाशारी, सचल विध्यो, नसीर सूमरो, इनायत खटियाण, वहीद मोहसिन, अब्दुल वाहिद सूमरो, ज़िया अबड़ो, ज़ाकिर अबड़ो, मंज़ूर अहमद मेमन, ज़ुल्फ़कार अली सियाल ऐं ॿियनि शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त किताब अणपूरी ख़्वाहिश समाज में रोशनी में सिल आहे। लेखक हिन किताब खे वॾी महिनत ऐं जफ़ाकशी सां सहेड़ियो आहे। हिननि चयो त गुल मोहम्मद सूमरे पारां पंहिंजे किताब में समाज जा दर्द पोया विया आहिनि। हिननि चयो त अॼु जे दौर में किताब छपाइण को सवलो कमु न आहे, छो त हीउ कमु को उपत वारो न आहे। हीउ सभु कुझु पंहिंजे हड़ा वड़ा करिणो पवे थो। सिंधी पढ़ंदड़ घटिजी विया आहिनि। सिंधी माण्हुनि खे खपे त लेखकनि जी हौसला अफ़ज़ाई कई वञे, किताब ख़रीद कया वञनि त जीअं लेखक वधीक लिखी सघे। आख़िर में किताब अणपूरी ख़्वाहिश जी महवरत कई वई।